सजणो हक़ मौजूद जिए लतीफ़ जिए सिंध ऐं जिए आलम इंसानियत। अॼु लतीफ़ साईं जे सुरखंभात ते थोरो ॻाल्हाइण जे लाइ दिलि घुरे पई ऐं सोचां पियो त उन ते ॻाल्हायूं। सुरखंभात कमाल जो आहे जेको चंड सियारनि सितारनि सां मुखातिबु थिए थो ऐं उहे चंड सियारा ऐं सितारा सभई महबूब ॾांहुं नियापा खणी वञण जे लाइ आहिनि ऐं उते नियापा ॾियनि था। त हीउ जेको सुर आहे उहो ॾाढो कमाल जो सुर आहे। लतीफ़ साईं चए थो नासींदे निगाह पहिरीं कज प्रिय ॾे। हसीन ॻाल्हि आहे, ॾाढी ॾाढी शानदार ऐं ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। नासींदे निगाह पहिरीं कज प्रिय ॾे अहवाल आजिज़नि जो आखिज लॻल आहे। रोज़ निहारियां राह अखियूं अव्हां जे आसरे। चंड खे थी चवे, छाकाणि त लतीफ़ वटि औरत आशिक़ आहे, चंड सां मुखातिबु आहे। त जीअं ई उभरी त पहिरियां पहिरियां प्रिय ॾे निगाह कजांइ ऐं उनखे नियापो ॾिजांइ, उनखे नियापो ॾिजांइ अहवाल आजिज़नि जा। त आउं जेका आजिज़ आहियां तुंहिंजे लाइ ऐं तुंहिंजे लाइ जेका तड़पां थी मरां थी, अलाह जे वास्ते उनखे नियापो ॾिजांइ। लतीफ़ साईं जो ॾिसो जमालियात तजरीद तशबीहूं केॾियूं कमाल दर्जे जूं आहिनि। अंत तजरीद आहे, अंत। रोज़ निहारियां राह ज़माना थिया न मिले। चंड चइजांसि इहो ॿुधाइजांसि। रोज़ निहारियां राह अखियूं अव्हां जे आसरे। मुंहिंजूं अखियूं अव्हां जे आसरे में रोज़ राह निहारनि थियूं। हाणे हिन जी जेका तसौफ़ी रमज़ आहे उहा रमज़ त कमाल जी आहे ई आहे, पर हुन जा समाजी पासा बि आहिनि, समाजी फ़लसफ़ो बि आहे। मिसाल तौरु खंभात सुर निहायती गहरो ऐं इंतिहाई आरफ़ाने इश्क ऐं जेका रूह जी अकासी आहे, रूह जो जेको सफ़र आहे उनखे पेश थो करे। ऐं हिन सुर में जेका बेचैनी पंहिंजे महबूब जे लाइ जेका बेचैनी आहे उन जी त ॻाल्हि करे ई करे थो, पर हक़ जी जेका तलाश आहे उन जो बि ज़िक्र करे थो। खणूं जेकॾहिं बैत खे ॿिए पासे, तॾहिं बि कमाल जॻह ते बीठो आहे, अंत बीठो आहे। ऐं ग़ैरमामूली तौर ते चंड खे भला पाण इनखे इनकलाबी छो न सॾियूं? सवाल थो पैदा थिए त इनखे इनकलाबी छो न सॾियूं? हिकिड़ो इनकलाबी आहे जेको जबलनि जे विच में बीठो आहे, साथी उनखां विछड़ी विया आहिनि। उहे साथी उनजा महबूब आहिनि, उन्हनि साथियुनि खे उहो महबूब सम्झे थो। उन जे लाइ थो चवे नासींदे निगाह पहिरीं कज प्रिय ॾे अहवाल आजिज़नि जा। अकेलो जो थी पियो आहे त आजिज़ थी पियो आहे ऐं तालिबू थी पियो आहे, हुनखे तलब आहे महबूब जी। आखिज लॻल आहे अलाह जे नाले, उनखे नियापो ॾिजाए। रोज़ निहारिया राह अखियूं अव्हां जे आसरे। आऊं त हिकिड़ी जॻह ते वेही रहियो आहियां या वेही रही आहियां, पर अखियूं मुंहिंजो अव्हां जे आसरे आहिनि, इंतज़ार में आहिनि। इंतज़ार छाजो? हिकु तरफ़ मिजाज़ में महबूब जो इंतज़ार, समाज में इनकलाब जो इंतज़ार, सियासत में इनकलाब जो इंतज़ार। त हीअ अहिड़ी हिकिड़ी घणतरफ़ी ॻाल्हि आहे जंहिंखे सम्झण जी ज़रूरत आहे। मुख़्तसिर तरीन करे, छाकाणि त डिघियूं वीडियोज़ अव्हां दोस्त ॾिसो नथा, तंहिं करे लतीफ़ टीवी में हीअ मुख़्तसिर 4-5 मिंटनि जी जेका वीडियो अव्हां जे ॾाढो अर्ज़ु रखी अथमि त लतीफ़ साईं जे सुर खंभात जा कमाल ॾिसो त केॾा वॾा कमाल आहिनि, केॾा ग़ैरमामूली कमाल आहिनि। मूंखे उमेदु आहे, ऐं सदाईं इहा गुज़ारिश कंदो आहियां त अव्हां लतीफ़ टीवी खे सब्सक्राइब कयो। दोस्तो, हिन में मुंहिंजी का बि पंहिंजी लालच कोन्हे, पंहिंजो को बि मक़सदु कोन्हे। ऐं हिन में आउं चाहियां थो त लतीफ़ साईं जो फ़िक्रु झर झंग पहुचे। अॼुकल्ह असां हिकिड़े नए दौर, हिकिड़े नए जहान में दाख़िल थी रहिया आहियूं।
सब्सक्राइब कयो, कमेंट कयो, लाइक कयो, शेयर कयो, घणनि खां घणनि दोस्तनि ताईं पहुचायो। हीअ लतीफ़ साईं जी टीवी आहे, मुंहिंजी कोन्हे का, हीअ फ़िक्र लतीफ़ जी ॻाल्हि आहे। सदाईं आबाद हुजो, हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध ऐं जिए आलम इंसानियत।